वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पाक चीन ॿितरफ़े सहकार खे वधीक मज़बूत बणाइण बाबति इजलास। सदर आसिफ अली ज़रदारी जे तादे चीन जे दौरे दौरान थियल मफ़ाहमती यादाश्तनि जो जाइज़ो वरितो पियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जो ताज़ो दौरो चीन जो इंतहाई अहमियत रखे थो। इजलास जो मक़सदु मुख़्तलिफ़ शोबनि में गॾियल मनसूबनि ते अॻराईअ खे तेज़ करण ऐं मज़बूत कोशिशुनि ज़रिए वक़्त अमल खे यकीनी बणाइण आहे। वॾे वज़ीर पारां तवानाई, लाइव स्टॉक, माहौलियात, ज़राअत ऐं इमरजेंसी सर्विसेज जहिड़नि अहम शोबनि ते ध्यानु वधाइण जी हिदायत कई। फिज़िबिलिटी स्टडीज़ जे जल्द मुकमल करण, फौरी मंज़ूरियूं ॾियण ऐं सीड़पकारनि जे लाइ सहूलियतूं फ़राहम करण ते ज़ोर। खिते में अमुन ऐं इस्तेहकाम जे लाइ अहम अगभराई। पाकिस्तान जी मेज़बानी हेठि अमरीका ऐं ईरान विच में अॼु इस्लामाबाद में सिधी रीत ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जा आला सतही वफ़द पाकिस्तान पहुची विया। अमरीकी नायब सदर जेडी वैंस जी अॻवानी में वफ़द इस्लामाबाद पहुतो। अमरीकी वफ़द में जेरेड कुशनर ऐं स्टीव विटकॉफ शामिल। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकिर कालिबाफ जी अॻवानी में वफ़द अमरीका सां ॻाल्हियुनि जे लाइ पहुची वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं चीफ ऑफ डिफेंस स्टाफ फील्ड मार्शल सिरास मुनीर वफ़दनि जी आजियां कई। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं ॿिया अमलदार बि ईरानी वफ़द उमेद ज़ाहिर कई। ईरानी स्पीकर बाकिर कालिबाफ चयो आहे त ईरान खेर सगाली सां आयो आहे, पर अमरीका ते एतमाद न आहे। अमरीका हक़ीक़ी मुआहिदो पेश करे ऐं ईरान जे हक़नि जी तस्लीम करे त ईरान मुआहिदे जे लाइ तयारु आहे। लबनान में जंगबंदी ऐं ईरान जा मुजमद असासा बहाल कया वञनि। इहो तय कयल नुक़्ता आहिनि जिन ते अमल थियणो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त अमरीका वाइदनि जी पासदारी करे ऐं अमरीका लबनान में जंगबंदी जो वाइदो कयो। नार में हाणे जंग न पर अमुन जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जंग जूं न अमुन जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। जेके थिरियूं जंग में आम्हूं साम्हूं हुयूं, अॼु उहे ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौम खे ख़िताब। चयाईं ईरान ऐं अमरीका जी क़यादत जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो आहे। वज़ीर आज़म जे ऐलान खां पोइ तेल जे अघनि में घटिताईअ जो नोटिफिकेशन जारी। पेट्रोल 11 रुपया 83 पैसा, डीज़ल 135 रुपया, गासोलीन 17 रुपया 33 पैसा ऐं लाइट डीज़ल 25 रुपया 31 पैसा फी लीटर सस्तो थी वियो। नयूं क़ीमतूं अॼु खां लागू थी वयूं। कराची में नए ऐं मैट्रिक जा इम्तिहान, 9 क्लास जो कंप्यूटर साइंस पेपर सोशल मीडिया ते वायरल थी वियो। पेपर लीक थियण सां गॾु सवालनि जा जवाब व्हाट्सएप ग्रुपनि में गर्दिश करण लॻा। दरादा शरीफ में जोनेजा बिरादरी जी बिंदुनि में झेड़ो, फायरिंग में औरत समेत 4 ॼणा क़त्ल थी विया, 5 खां वधीक ज़ख़्मी। पुराणे तकरार तां जोनेजा बिरादरी जी बिंदुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में साईंदास जोनेजो, लाल खान समेत 4 ॼणा मारिजी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी, इलाइक़े में को पकड़ियल।
टंडरो जाम पुलिस पारां मुबजना मुकाबले में 4 फोरू मारण जी दावा। मार्जीवेलन जे अब्दुल कुदूस लाशारी, असद बोज़दार, अब्दुल जब्बार सबज़ोई ऐं इरफान बुलेदी तौर सुञाणप। सदन लाश सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कया विया। पुलिस मूजिब मार्जीवेल फोरन जे कब्ज़े मां 4 पिस्टल हथ कया विया। मुकाबले दौरान 3 फोरू फरार थी विया। मार्जीवेल 4 फोरू कुछ ॾींहं अॻु इस्लामकोट खां हैदराबाद वेंदड़ कोच मां मुसाफ़िरनि खां फुर्म मुलविस हुया। मार्जीवेल जैकबाबाद ज़िले हिकु शिकारपुर ऐं हिकु रतोदे सां हुयो। ऐं मीरपुर ख़ास में मेडिकल जी शागिर्दाणी फ़हमीदा लिगारी जे आपघात मजबूर करण वारे केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ 20 कलाकनि खां धरणो जारी। धरणे में सिविल सोसाइटी, वकील अॻवान, सियासी समाजी अॻवान समेत लिगारी बिरादरी जे मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग शरीक थियो। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻण सबबि ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़नि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। अदालत केस में नामज़द औरत फरज़ाना समेत ॿिनि जवाबदारनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती।